नाज़रीन नवाज़ आगे कंदासी अगुड़ इस्तरासी फली सरदारी बिलावल भुट्टो सरदारी ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौके ते पैगाम जारी कया आहिनि। अगुड़ इस्तरासी फली सरदारी जारी कयल बयान में चयो वियो आहे त अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलादत जी ख़ुशी मल्हायूं पिया। हुन चयो त इस्लाम मोहब्बत अमन ऐं बर्दाश्त जो पैगाम ॾिए थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिसियल वार ते हलण जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां इंसानियत खे विञायल मुक़ाम वापसि मिलियो। हुन चयो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायल असूलनि जी पैरवी करणी कामयाबी आहे। अगुड़ इस्तरासी फली सरदारी ऐं बिलावल भुट्टो सरदारी ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौके ते पैगाम जारी कया आहिनि। अगुड़ इस्तरासी फली सरदारी जारी कयल पैगाम में चयो आहे त अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी मल्हायूं पिया। हुन चयो त इस्लाम मोहब्बत अमन ऐं बर्दाश्त जो पैगाम ॾिए थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिसियल वार ते हलण जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां इंसानियत खे विञायल मुक़ाम वापसि मिलियो। हुन चयो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायल असूलनि जी पैरवी करणी कामयाबी आहे।